भगवान की जय। आयो लाल करो झूले ना बिना चुमट गॾिजी पंहिंजी अथव न। परे परे छो था थियो? अरे छो थियो भाई? उहो ई न। तूं कुछ कर यार, पास करे पुलिस रखने जीती थी। असांजी लाल जी टोपी आयो दरबार जे पारां मथा महाकाल जी ताक़त और शक्ति भी अथव। परम पूज्य सतगुरु माता रुक्मणी देवी साहिबन की जय। सदैव ढक में ढकिया पिया हुजो, महर थींदी रहे, आसीस कृपा ये ही कार्य तमाम सदैव कंदा रहो। ये असांजो संस्था जे पारां उन्हनि प्यारनि खे गोल्ड मेडल अवार्ड ॾींदा आहियूं जेके समाज जे हित जे लाइ कार्य कंदा आहिनि। छो जो परम पूज्य माता रुक्मणी देवी साहिब जन जा वचन हुया, या तो आत्मज्ञान हो या हो परोपकार, यह दोनों जिसमें नहीं वह मनुष्य देह बेकार। त हिते त ॾिसूं था प्यारा परमार्थ जे कार्य में अहिड़ा सेवाउनि में लॻा पिया आहिनि जिन दिल्लीअ जहिड़े शहर में जिते माण्हू माण्हूअ जे लाइ टाइम न रखंदो आहे। इहो मुंहिंजो पंहिंजो ख़ासि अनुभव आहे। असांजा प्यारा विजय असरानी, उन्हनि जी बैकबोन धर्म पत्नी ऐं सॼो परिवार, उन्हनि जी सॼी प्रगति सामाजिक संस्था जेका टीम प्रगतिशील संस्थान आहे, से सभई भानीकार माता रुक्मणी देवी जे पारां शत शत नमन था कयूं। साईं तव्हांखे तव्हांजे इन्हनि कार्यनि खे अञा अॻियां वसकारो थींदा रहनि, तव्हां इन्हनि कार्यनि में अॻियां थींदा रहो। जय श्री झूलेलाल। हाणे हिकिड़ो मिंट स्टिल ॾियो न।